जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर जा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा PST ऐं GAST पास तालका सूबो दौरो जे उम्मीदवारनि खे घटि सीटूं मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सईद साजिद शाह बुखारी, शकील अहमद भुट्टो, शाहनवाज़ अली चन्ना, सैयद मुनीर शाह ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿियनि तालकनि में पास उम्मीदवारनि लाइ 500 खां वधीक सीटूं ॾिनियूं वयूं आहिनि, जॾहिं त तालके सूबेदार में 550 सीटुनि जी ज़रूरत आहे। पर हितां जी इंतिज़ामिया TODO ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी करे तालके सूबेदार जे उम्मीदवारनि लाइ सिर्फ़ु 150 सीटूं ॾिनियूं वयूं आहिनि, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। उन्हनि DC ख़ैरपुर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त ॿियनि तालकनि वांगुरु तालके सूबेदार में बि PST ऐं GAST जे उम्मीदवारनि खे पूरियूं सीटूं ॾेई करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं आला अदालतुनि जो दर खड़काईंदासीं। तालके सूबेदार सां इंसाफ़ कयो, उम्मीदवारनि सां इंसाफ़ कयो, तालीम खे बचायो, तालीम खे बचायो, तालके सूबेदार जूं सीटूं